वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जो NSA में ज़िक्र कंदासीं ट्रांसपोर्ट कराची में ॾहाकनि खां वठी हिकु वॾो इशू रहियो आहे कराची वासियुनि लाइ। कराची जो आम माण्हू ट्रांसपोर्ट जे मामले ते सख़्तु परेशान रहियो आहे। ताज़ो पीपल्स पार्टी जी सिंध सरकार जे तरफ़ां कराची शहर में ख़ासि तौर ते ऐं आम तौर ते सॼी सिंध में ट्रांसपोर्ट जूं सहूलतूं फ़राहम कयूं वञनि पियूं। सरकारी सतह ते मुख़्तलिफ़ नालनि सां सर्विसिस शुरू थी रहियूं आहिनि। अॼु ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जे तरफ़ां पिंक बस सर्विस पीपल्स पिंक बस सर्विस जो इफ़्तिताह कयो वियो आहे। ही जेका गुलाबी बस सर्विस आहे इहा रुॻो मख़सूस हूंदी औरतुनि लाइ। उहे औरतूं जेके कराची में नौकरियूं करनि थियूं, नौकरी पेशा औरतुनि जे लाइ पीपल्स पार्टी जी हुकूमत जे तरफ़ां ही ज़बरदस्त क़दम खयो वियो आहे ऐं औरतुनि खे हींअर इहा सहूलियत फ़राहम कई वई आहे जेके नौकरी पेशा औरतूं आहिनि त हू पंहिंजी मख़सूस बस सर्विस ते सुवार थी पंहिंजी जॉब्स वारी हंध ते वञी सघनि थियूं ऐं वापसी बि उनखे इन्हनि बसनि जी सहूलियत मुहैया थींदी। ही थोरे जो शुरूआती मरहलो आहे। ॿुधायो वञे पियो त इहा बस सर्विस वॾे पैमाने ते कराची जे मुख़्तलिफ़ रूट्स ते थींदी ऐं सॼी सिंध में सिंध सरकार जे तरफ़ां आम माण्हुनि खे ट्रांसपोर्ट जी सहूलियत मुहैया कई वेंदी। इन हवाले सां पीपल्स पार्टी जी हुकूमत हींअर ताईं छा फैसिलिटेट करे सघी आहे आम माण्हुनि खे ऐं फ्यूचर जा कहिड़ा प्लान आहिनि। मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ MPA सादिया जावेद साहिबा। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम सलाम। मैडम, आज शर्जील साहब ने इफ्तिताह किया। कराची में ट्रांसपोर्ट बहुत बड़ा इशू रहा है और ख़ास तौर पे हम देखते हैं कि तमाम बहुत तादाद होती है ख़वातीन की जो कराची में जॉब्स करती हैं, उनके लिए मखसूस ये बस सर्विस शुरू की गई है। आज इफ्तिताही तकरीब में आप भी शरीक थी, आप क्या कहना चाहेंगी? जी, सबसे पहले तो मैं अपनी पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब का शुक्रिया अदा करना चाहूँगी आपके चैनल के तवस्सुस से कि उन्होंने ख़वातीन के इस दरीना मसले और मुतालबे कि हमारी सफरी सहूलियात को बेहतर किया जाए को पेश नज़र रखते हुए इस बस सर्विस का इफ्तिताह किया करवाया। आज सिंध गवर्नमेंट के मिनिस्टर शर्जील इनाम मेमून साहब ट्रांसपोर्ट के, उन्होंने इस बस सर्विस की ओपनिंग की। लेकिन जैसे कि आपको पता है कि पीपल्स पार्टी ने हमेशा हर दौर में वो चाहे बीबी शहीद ने उस वक्त फर्स्ट वुमेन बैंक और उसके बाद फर्स्ट वुमेन पुलिस स्टेशन का कॉन्सेप्ट पाकिस्तान में दिया, लेडी हेल्थ वर्कर का मुतारिफ कराए पाकिस्तान में, उसी तरह प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब ने DISP और हारी खवातीन को मुफ्त ज़मीन देने की स्कीम मुतारिफ कराई इस मुल्क में। उसी तरह मेरा ख्याल से पाकिस्तान दुनिया में वो यूनिक मुल्क होगा और मेरा सूबा यूनिक सूबा होगा कि जहां खवातीन को अलहदा बस सर्विस दी गई है हुकूमत की तरफ से। और ये खुश आइन फैसला है गवर्नमेंट का, इसको हम सपोर्ट करते हैं। और आपके चैनल के थ्रू खवातीन से भी कहूँगी, वर्किंग वुमेन को, कि इस प्रोजेक्ट को सपोर्ट करें ताकि गवर्नमेंट इसको बेहतर भी कर सके और बढ़ा भी सके। इसके रूट में इजाफा किया जाए, बसेस में इजाफा किया जाए और कराची से कश्मीर तक इस तरह बड़े शहरों में खवातीन के लिए बस सर्विस चल सके। सादिया, जिस तरह आपने कहा कि दुनिया की पहली बस सर्विस है, वो इस वजह से कि दुनिया के जो दूसरे मुआशरे हैं आम तौर पे वहाँ ये कॉन्सेप्ट नहीं है कि ख़वातीन और मर्द अलग सफ़र करेंगे। बदकिस्मती से हमारे मुआशरे में ख़वातीन जब बाहर निकलती हैं घर से तो वो इनसिक्योर फील करती हैं क्योंकि हमारा मुआशरा अभी उस मकाम पे पहुंच नहीं पाया है कि प्रोफेशनल औरतों को उस तरह इज़्ज़त और मकाम अता करे। यकीनन ये आपकी बात दुरुस्त है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी का ये विज़न है कि वो ख़वातीन को ख़ुद मुख्तार बनाने के लिए मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो से लेकर आसिफ अली ज़रदारी और अब बिलावल भुट्टो ज़रदारी का जो पॉलिटिकल सफ़र है उसमें वो मुसलसल स्ट्रगल कर रही है। कराची में बहुत ज़्यादा बसेस की ज़रूरत है मैडम। ये मखसूस बसें हैं जो मॉडल टाउन से या मॉडल कॉलोनी से आएंगी, एयरपोर्ट से शारा फैसल से होते हुए सदर के बाद टावर तक आएंगी, लेकिन कराची जो बहुत बड़ा शहर है उसके तो गिरद नवाह में हज़ारों नहीं बल्कि कह सकते हैं कि लाखों में औरतें हैं, ख़वातीन हैं। कोरंगी वाला जो एरिया है वहाँ पर तो बहुत ज़्यादा ख़वातीन हैं जो लेबर का काम करती हैं फैक्ट्रीज़ में, हज़ारों में तो वो हो जाएंगी। तो बहुत ज़्यादा बसेस चाहिए इस कराची के लिए ख़ास तौर पे ख़वातीन। देखिए, बिल्कुल कराची में बेहतर
ट्रांसपोर्ट के निज़ाम के लिए पीपल्स पार्टी की गवर्नमेंट बिल्कुल इस वक्त कोशिशें कर रही है। देखिए ये तो मखसूस ख़वातीन के लिए बसेस हैं, लेकिन इसके अलावा भी ट्रांसपोर्ट का सिस्टम बेहतर किया जा रहा है। मेरे ख्याल से ऑरेंज लाइन किसी भी वक्त वो होगी, मिनिस्टर साहब उसकी आज ही उन्होंने कहा है कि बहुत जल्द उसकी ओपनिंग करेंगे। इसके अलावा रेड पीपल बस सर्विस चल रही है। आपकी बात सही है कि ख़वातीन की बहुत बड़ी तादाद है। महिरबानी तव्हांजी सादिया जावेद साहिबा, तव्हां वक़्तु ॾिनो आवाज़ टीवी खे। व्यूअर्स, कराची में ख़ासि तौर ते ऐं सॼी सिंध में आम तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां कोशिशि कई वञे पई त ट्रांसपोर्ट जी सहूलियत फ़राहम कई वञे आम शहरनि खे। जीअं MPA साहिबा असांखे ॿुधायो त कराची में मुख़्तलिफ़ नालनि सां अलॻि अलॻि रूट्स ते बस सर्विस शुरू कई वई आहे आम मुसाफ़िरनि लाइ। ऐं हीअ अॼु शर्जील इनाम महमूद साहब सूबाई वज़ीर सईद गनी सां गॾिजी करे जंहिं बस सर्विस जो इफ़्तिताह कयो आहे उहा उनखे गुलाबी बस सर्विस या अंग्रेज़ीअ में जेकॾहिं पाण चऊं त पिंक बस सर्विस जो नालो ॾिनो वियो आहे। ऐं हीअ बस सर्विस रुगो औरतुनि लाइ मख़सूस हूंदी, जंहिंजो स्टाफ बि सवाइ ड्राइवर जे फ़िलहालु औरतूं ई आहिनि। ऐं उनखां पोइ अॼु सूबाई वज़ीर इन इफ़्तिताही तक़रीब में चयो आहे त औरतुनि खे ट्रेन कयो वेंदो ड्राइविंग जे लाइ, ऐं ईंदड़ चंद महीननि में या कुझु अरसे में हिन बस खे ड्राइव बि औरतूं कंदियूं। ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे जेका सूबाई वज़ीर पंहिंजी तक़रीर में कई त थर में थरकोल प्रोजेक्ट ते मुख़्तलिफ़ डोज़र्स जेके थरकोल खे खणी हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करनि पिया, उते असांजूं थरी औरतूं असांजूं अदड़ियूं भेणियूं उन्हनि हेवी व्हीकल्स खे ड्राइव करनि पियूं। इन करे इन में कंहिं बि क़िस्म जी का अजब जहिड़ी या अचरज जहिड़ी ॻाल्हि न आहे त सुभाणे पाण खे कराची में ही जेके पिंक बस सर्विस आहे इनखे औरतूं ड्राइव कंदे नज़र अचनि। ऐं तमामु सुठो इनिशिएटिव आहे अॼु पीपल्स पार्टी जे हिन क़दम खे साराहियो वञे पियो, छाकाणि त अॼु जेका तक़रीब हुई हुन में मीडिया सां लाॻापियल औरत एंकर्स न्यूज़कास्टर्स बि हिन इवेंट जो या हिन तक़रीब जो हिसो हुयूं। औरतुनि खे असांजे मुआशिरे में तमामु महदूद रिसोर्सिस मुहैया हूंदा आहिनि ऐं ट्रांसपोर्ट जे हवाले सां जेकॾहिं उनजे लाइ को सेपरेट बंदोबस्तु आहे त हीअ न रुगो तव्हां असांजे लाइ ऑनर जी ॻाल्हि आहे, पर औरतुनि खे असांजी नियाणियुनि खे वधीक मौक़ा मिलंदा त हू पंहिंजो जेको प्रोफेशनल कैरियर आहे उनखे कंटिन्यू रखे सघनि आज़ादीअ सां। ऐं अॼु शर्जील इनाम महमूद इहो ऐलान बि कयो आहे त ईंदड़ 2 ॾींहंनि खां पोइ सखर में पिणु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध सरकार जे तरफ़ां सरकारी सतह ते आम माण्हुनि खे बस सर्विस फ़राहम कई वेंदी, जेका ट्रांसपोर्ट जी सहूलियत आहे उहा मुहैया कई वेंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन क़िस्म जो रिथा आहे सरकार जी त ट्रांसपोर्ट जी सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। लाड़काणे ऐं हैदराबाद में अॻुवाट इहा सर्विस मुहैया कई वञे पई, सखर में 2 ॾींहंनि खां पोइ थींदी। कराची में तमामु वॾा इशूज़ आहिनि ट्रांसपोर्टेशन जे हवाले सां, उनखे बि हल या एड्रेस करण जूं दावाऊं कयूं वञनि पियूं पीपल्स पार्टी जूं। उन दावाउनि ते अमल थींदे बि नज़र अचे पियो। मीडिया जे तरफ़ां लाॻीतो यकीनन तनक़ीद बि थींदी रही आहे गवर्नमेंट ते। ट्रांसपोर्ट जो हिकिड़ो अहिड़ो इशू रहियो आहे जंहिं ते कराची वासी हर दौर में हर गवर्नमेंट ते आङुरियूं खणंदा रहिया आहिनि, पर हींअर असां ॾिसूं पिया त तेज़ी सां हर हफ़्ते 15 ॾींहंनि महीने खां पोइ का न का बस सर्विस कराची में शुरू थिए पई। ऐं पाण उमेद करे सघूं था त कराची जो जेको आम रहवासी आहे पुठिते पयल तबिके जो जेको ट्रांसपोर्ट जी पंहिंजी सर्विस या पंहिंजी सहूलियत खां महरूम आहे उनखे हिन क़िस्म जी सर्विस आम माण्हू खे गवर्नमेंट पहुचाइण में कामयाबु थी वेंदी। व्यूअर्स, वक़्ते पे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं ऐं प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखंदासीं।